इलेक्शन कमीशन बहिरां ॻाल्हाईंदे दानियाल अज़ीज़ चयो त नून लीग जेके ॻाल्हियूं ऐं दावाऊं कयूं उहे सभु सच साबित थी रहियूं आहिनि। हुन चयो त पीटीआई खां पार्टी जा अकाउंट तलब कया विया त तफ़सील ॾियण बदिरां इलेक्शन कमीशन जो रुख़ कयो वियो। दानियाल अज़ीज़ चयो त पीटीआई वारा चवनि था संदन पार्टी में हिकु बि दरबारी नाहे जॾहिं त उते हिक ॿिए खां वधीक दरबारी वेठल आहिनि। संदसि चवणु हो त इमरान ख़ान जिन गाॾियुनि ऐं जहाज़नि में घुमे थो छा हुन उन्हनि जो को हिसाब ॾिनो आहे। दानियाल अज़ीज़ चयो त पीटीआई परॾे मां पैसो हासिल करे थी, चूंडनि में हिकु सीट ख़ैरात में मिलण खां पोइ उन्हनि वटि एतिरो पैसो किथां आयो। आप मुझे बताएं कि जो जमात 2008 में बाइकआउट करती है इलेक्शन और 2002 में महज एक सीट उनको खरात में दी जाती है जिसमें कोई कारकर्दगी नहीं होती, 2002 से लेकर 2008 तक ये 5 साल जो वक्फा था उसमें कोई पीटीआई की कारकर्दगी नुमाया है मुझे दिखा दे, मैं आज सियासत छोड़ता हूं। तो 2008 में जो वाहिद जमात बॉयकॉट करती है, बाकी सब ने इलेक्शन लड़ा पीडीएमए वालों ने। तो ये 2010 में कौन सा ऐसा जादू किया पीटीआई ने और इमरान खान में कि यकलख्त अमेरिका से, बरतानिया से, ऑस्ट्रेलिया से, यूएई से, कतर से, दुबई से, पूरी दुनिया से एक पैसों का फ्लड आता है इनके पास। हुन चयो त इदारनि जो एहतराम नून लीग कंदी आहे, अदालतुनि ऐं इदारनि जो एहतराम हुजे त इमरान ख़ान गारियूं न ॾे। दानियाल अज़ीज़ चयो त इमरान ख़ान एहतसाब खां भॼे पियो, खेसि ॻोल्हे ॻोल्हे पेश कयो वेंदो। हुन चयो त इमरान ख़ान खे सुप्रीम कोर्ट आॾो पेश थी जवाबु ॾियणु घुरिजे, हू रुॻो इल्ज़ामनि वारी सियासत करे रहियो आहे।